अॼुकल्ह तमामु ज़हनी टार्चर कयो पियो वञे, मूंखे धमकाए पियो वञे, मां हिकिड़ो अवामी फ़नकार आहियां। मौलाई जे बारे में छा मुमताज़ मौलाई मुरीद अब्बास वारो कमु थियण वारो आहे मुमताज़ मौलाई सां, या मास्टर मंज़ूर वांगुरु मुमताज़ मौलाई ख़ुदकशी करण वारो आहे। दोस्तो हिकु अहम बयान तव्हांखे ॿुधाईंदासीं मुमताज़ मौलाई जो, जेको पंहिंजी ज़बानी पाण पियो चए त मूंखे इंतिहाई घणो ज़हनी टार्चर आहे, दबाव आहे। दोस्तो मारण जूं धमकियूं पिया ॾियनि, केरु पियो मुमताज़ मौलाई खे मारण जूं धमकियूं ॾिए ऐं उन जा ॿार स्कूल छो नथा वञी सघनि। दोस्तो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो सिंधी फ़नकारनि सां इहो ज़ुल्म छो पियो थिए ऐं सिंधी फ़नकारी छो परेशान आहिनि। दोस्तो हालांकि हुननि ज़िंदगी पंहिंजीअ में हर शइ जेको आहे सो पिराई, पैसा दौलत इज़त शोहरत सभु शइ उन्हनि खे मिली, उन जे बावजूद बि उहो ज़िंदगीअ मां तंग आहिनि, उन जे बावजूद बि माण्हू उन्हनि खे जीअण नथा ॾियनि। त दोस्तो मुमताज़ मौलाई जो ताज़ो बयानु साम्हूं आयो आहे, जंहिंमें मुमताज़ मौलाई चए थो त मुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे ऐं मूंखे ॿारनि समेत ख़तरो आहे। माण्हू दाबा पिया ॾियनि, धमकियूं पिया ॾियनि, उन जा व्हाट्सअप ते असां वटि कॉल बि मौजूदु आहिनि ऐं चिठियूं बि मुमताज़ मौलाई वटि पियल आहिनि ऐं मुमताज़ मौलाई जा ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। माण्हू एतिरो जेको आहे मुमताज़ मौलाई खे टार्चर रखियो वेठा आहिनि। दोस्तो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेको असां वटि मुरीद अब्बास जेको आहे सो फ़नकार हुयो, जवानीअ में उन खे क़तलु कयो वियो। कंहिं क़तलु कयो इहा हिकु अलॻि कहाणी आहे, लेकिन हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हो, उन खे बि जेको आहे सो क़तलु कयो वियो। मास्टर मंज़ूर खे बि परेशान करे ऐं ज़हनी टार्चर करे उन खे बि ख़ुदकशी करण ते मजबूर कयो वियो। दोस्तो इहो छा सूरत हाल आहे, कीअं इहो जेको आहे सो वाक़िया रूनमा थियनि था, इन जो ज़ाहिरी जेको आहे सो सबूत मास्टर मुमताज़ मौलाई आहे, जेको पंहिंजे ज़बानी पाण पियो चए त मूंखे धमकियूं पियूं मिलनि, टार्चर पियो थिए। दोस्तो कंहिं बि माण्हूअ खे अगरि टार्चर कयो वेंदो, उन जा ॿार स्कूल न वेंदा ऐं उहो पाण कंहिं प्रोग्राम में न वञी सघंदो, घरां निकिरी न सघंदो, त आख़िर ज़हनी दबाव जे करे या हो ख़ुदकशी कंदो दोस्तो, या ग़लति कमनि जी तरफ़ वेंदो हलियो। त असांजे सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे जेको आहे सो मुमताज़ मौलाई, जंहिंखे सिंध जो किंग बि सॾियो वेंदो आहे। मां ख़ुदा सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुसि त सिक्योरिटी ॾिनी वञे मुमताज़ मौलाई खे ऐं मुमताज़ मौलाई खे जेके दाबा पिया ॾियनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। दोस्तो मां तव्हांखे अॻु में हिकिड़े ॿिनि वीडियोनि में ॿुधाए चुको आहियां त मुमताज़ मौलाई खे पंहिंजनि मां ई ख़तरो आहे। दोस्तो मुमताज़ मौलाई जूं 2 शादियूं थियल आहिनि, जेका पहिरीं माई हुयसि पंहिंजे माइटनि मंझां, उन्हनि जा ई माइट जेको आहे सो मुमताज़ मौलाई खे धमकियूं पिया ॾियनि ऐं मारण जूं ऐं ख़ुदि जेको आहे सो ज़लील करण जूं उहे ई धमकियूं पिया ॾियनि। त बराए महिरबानी किंग ऐं सिंध खे जेको आहे सो बचायो वञे, ईअं न थिए जो हिन सां बि कमु मुरीद अब्बास वारो ऐं मास्टर मंज़ूर वारो थी वञे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।